फौजी जट बिरादरी जी मौजूद शख्सियत ज़ाहिद उर्फ ज़ैदी जट पीपल्स पार्टी के अलविदा करे ॿीहर फंक्शन मुस्लिम लीग में शामिल थी वियो आहे। राति देर सां काज़ी शमसुद्दीन सां मुलाक़ात बैदि संसद राशगाह ते वापसि फंक्शन मुस्लिम लीग में ऐलान करण बैदि ज़ाहिद जट चयो त कुझु कारकुननि जे करे मूंखे नाराज़गी थी हुई जेका काज़ी शमसुद्दीन जे मुलाक़ात बैदि ख़तमु थी वई आहे। हिन चयो त मुंहिंजी वापसि एंट्री जेका आहे सा 25 जुलाई ते हिकु ज़बरदस्त पैगाम खणी ईंदी जेको मुखालफ़नि लाइ शिकस्त खां सवाइ ॿियो कुझु बि न मिलंदो। हिन चयो त काज़ी शमसुद्दीन जे मुलाक़ात बैदि अॼु जो ॾींहुं मुंहिंजे लाइ ईद बराबरि आहे। हिन चयो त खिपड़ी जट बिरादरी मुकमिल तौर ते फंक्शन लीग ऐं GDA सां सहकार कंदी ऐं पंहिंजो वोट अदा कंदी। मौक़े ते ज़ैदी उर्फ ज़ाहिद जट ऐं काज़ी शमसुद्दीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां त पहिरीं बि काज़ी साहिब सां गॾु हुआसीं, हींअर बि काज़ी साहिब सां गॾु आहियूं ऐं हमेशह रहंदासीं इंशाअल्लाह ताला। कुझु थोरियूं घणियूं थियूं असां में राज़गियूं परे थी वियूं। काज़ी साहिब हा दूर थी वियूं। काज़ी साहिब आयो मूं वटि दूर थी वियूं। पर साईं पहिरीं बि असां ॿ दफ़ा असांजे फंक्शन लीग जे प्लेटफॉर्म ते काउंसलर रहियो आहे असांजो। पोइ थोरी घणियूं नाराज़गियूं साईं वारनि जो हुयूं त उहे इंशाअल्लाह अॼु दूर कयूंसीं। अॻे बि असां सां गॾु हो, अॻे बि कॾहिं असांखे कॾहिं जवाबु कोन ॾिनो। हाणे साईं असां सां गॾु आहे बिल्कुलु। महिरबानी।